अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया सिंधी ही आहे मुझे चौथो विलाग। मां तव्हांखे पंहिंजे विलाग में ॾेखारींदुसि पंहिंजो काज़ी अहमद शहर जो ख़ूबसूरत बाग जंहिंखे सॾियो वेंदो आहे नाज़ बाग। ऐं हिते असां वटि मौजूदु आहे डायरेक्टर साहब सां गॾु आया शूटिंग ते आया आहियूं। हीअ ॾिसो डायरेक्टर साहब मौजूदु आहे हिते। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उमेद त ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव, जिते हूंदव। सभ खां पहिरियां जीअं असांजो ड्रामो हले थो ज़मीनी तकरार, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट, शेयर करणु न विसारींदा। असां मञूं था त असांजूं वाक़ई ग़लतियूं आहिनि, पर असांखे ग़लतियूं सुधारण जो मौक़ो ॾियो, असां ते तनक़ीद न कयो, असांखे सपोर्ट कयो। असांजी टीम खे सपोर्ट कंदव त इंशाअल्लाह असां सिंधी दुनिया खे करे ॾेखारींदासीं जीअं ॿिया मुल्क वारा कनि था। इंशाअल्लाह ताला असां में उहे बाक़ाइदा जज़्बा ऐं जुनून आहिनि, पर थोरो सब्र जी हद कयो, थोरो इंशाअल्लाह असां तव्हांखे अॻिते वञण जी मंज़िल ॾिसंदासीं। ठीक है दोस्तों, तो मां तव्हांखे हींअर थोरो नाज़ बाग जो थोरो विज़िट करायां थो। ॾिसजो नाज़ बाग, काज़ी अहमद जो नाज़ बाग, ख़ूबसूरत नाज़ बाग आहे काज़ी अहमद जो। काज़ी अहमद जो ख़ूबसूरत नाज़ बाग जेको तव्हां ॾिसो पिया, हीअ चंड ऐं तारो हिते ठहियलु आहे। हीअ तव्हां ॾिसो थोरो काज़ी अहमद जो ख़ूबसूरत नाज़ बाग डॉक्टर साहब विज़िट पियो करे। हीअ ख़ूबसूरत काज़ी अहमद शहर जो नाज़ बाग आहे जेको तव्हांखे मां विज़िट पियो करायां। ॾिसो काज़ी अहमद शहर जो ख़ूबसूरती आहे हिते काज़ी अहमद शहर जी बाक़ाइदे ज़बरदस्त। ही नाज़ बाग आहे, हिनखे सॾियो वेंदो आहे काज़ी अहमद जो नाज़ बाग।